जरवार में इंसानियती प्रचार कंदड़ रागी शहीद भगत कंवरराम जी 81 वर्षीय संदस जन्म आस्थान डेवरी साहब में बड़ी अकीदत एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें हिंदू तोड़े मुसलमान बड़े अंग में शिरकत कई। तकरीब जे मौके ते शहीद भगत कंवरराम जे तस्वीरुनि ते गुल निछावर करे मेणबत्तियूं ऐं ॾिया ॿारे खेसि भेटा पेश कई वई। इन मौके ते भक्तनि भगत कंवरराम जे यादि में भगत ॻाए संदसि यादि खे ताज़ो करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे साफ़ी फैज़ कबूल ऐं ॿियनि जो चवणो हो त शहीद भगत कंवरराम पंहिंजे बाज़ारी किरदार सबबि माण्हुनि जे दिलनि में जाइ जोड़े वरिती हुई। साईं कंवरराम साहिब असांजा संत जेके भी हुआ उहे सब जो भलो कंदा हुआ। सब जेको भी ईंदो उन्हनि वटि सवाली खाली कॾहिं भी न वियो। जयमाल भी भगत में बींदा हुआ। जेको भी सवाल ईंदो चाहे हिंदू हुजे चाहे मुसलमान हुजे, जहिड़ी भी क़ौम सां वास्तो रखंदड़ हुजे, उनखे कॾहिं भी वो खाली न मोटंदा हुआ। साईं जेके भी कम करे विया गरीबन मिसकिन लाइ कम करे विया। जेको भी साईं जाथे भी वेंदा, जाथे भी भगत भा थींदी हुई, जेको भी जोली में ईंदो हुयो सब गरीबन में विराए छॾींदा। पाण लाइ पाण वटि हिकु पाई भी न रखंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।